अगर कोई गलती भी करे तो खुदा ताला औलाद को अञा बरकत अता फरमाए। ये तव्हांखे ख़बर आहे मौसम मटिजी वियो आहे कलाकनि ॾींहं खां पोइ कंहिं शइ जी ख़बर नथी पए ऐं इन दफ़े जो नज़र थो अचे बारिशूं बि वधीक पवंदियूं गर्मी बि गुज़रियो 3-4 साल खां वधीक मौसम जे करे हर फसल ते फर्क़ु पइजी वेंदो जेतिरो थी सघे जमायत खे मां हमेशह चवंदो आहियां कोशिशि करे माल धारियो ग़रीब माण्हू आहे रिश्तेदार आहे बकरियूं रिढ धारे रिढ में बकरियुनि खां वधीक कमाई छो जे जानवर तव्हां वटि आहे यकदमि घर में ख़ुदा ख़ैर करे काई बि ज़रूरत पए जानवर तव्हां विकिणी करे पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघो जानवर ज़रूरु धारियो हे सुनत बि आहे ऐं हमेशह हर नमाज़ खां पोइ दरगाह जे लाइ जमायत जे लाइ पाकिस्तान जे लाइ फौज जे लाइ ऐं ईरान जे लाइ गाज़ा जे लाइ लिबनान जे लाइ ख़ुदा खां हमेशह ख़ुदा जी बारगाह में दुआ कयो ख़ुदा ताला इन्हनि सभिनी ते रहम फरमाए पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे जमायत खे झलरायो हुयो गर्मी जे करे हर कोई पंहिंजे घर पंहिंजे ॻोठ में ई करे लेकिन जॾहिं मूंखे ख़बर पई जो जमायत काफ़ी अची वई आहे आख़िरी वक़्त ते पोइ मां पंहिंजो प्रोग्राम ठाहियो ऐं कल्ह राति जमायत जे करे मूंखे पहुचणो पियो मां इहो मुनासिब न सम्झो जमायत पहुचे ऐं मां न वञा ख़ुदा तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे आबाद रखे ॿारनि जी सोहबत तालीम ते तव्हां नज़र रखो ख़ुसूसन पंहिंजी नियाणियुनि खे जो तव्हांजे वस में आहे तालीम ॾियो छो जो अॻिते घर छोकिरी कयल आहे मर्द जो कमु घर हलाइण न आहे मर्द जो कमु आहे रोज़गार नौकरी ते आहे कारोबार में आहे कमाए घर वठी अचे ऐं घर हलाइण वैसनि जो कमु हूंदो आहे मर्दनि जो न आहे तंहिंजे करे छोकिरियुनि ते तव्हां तवजो ॾियो ख़ुदा ताला तव्हांखे हमेशह हिफ़्ज़ अमान में रखे मीरा मीरा फेरा 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 बंद कर दे बंद कर दे बंद कर दे फोटो आई दो आया फोटो है